अस्सलाम वालेकुम। हिन वीडियो में असां डायऑफ जो यूज़ सम्झंदासीं ऐं डायफ्राम जो बि यूज़ सम्झंदासीं। इन्हनि में डिफरेंस कहिड़ो आहे इहो बि सम्झंदासीं। हिन ॿिन्हिनि जी माना सिंधीअ में ॾिसूं त उहा साॻी आहे, मरी वञणु। सही आहे। डायऑफ बि डायऑफ माना मरी वञणु, डायफ्राम बि माना मरी वञणु। ॿिन्हिनि जी माना साॻी आहे पर इस्तेमालु अलॻि-अलॻि आहे। उहो कीअं? त ॾिसो, डायऑफ असां कंहिं इंटरनल काज़ जे करे इस्तेमालु कंदा आहियूं। इंटरनल काज़ मतिलबु असांखे का अहिड़ी बीमारी थिए जेका अंदरूनी हुजे, जिस्म जी अंदरूनी बीमारी। जीअं एग्ज़ाम्पल ॾिसो, ही डाइड ऑफ कैंसर। हू कैंसर जे करे गुज़ारे वियो। कैंसर, हाणे कैंसर ईअं न आहे त असांजी ॿांह भॼी पई, असांखे ज़ार थींदो यार हिनखे धकु लॻल आहे, हिनखे कैंसर आहे। न, कैंसर अहिड़ी बीमारी आहे जेका असांजी जिस्म जे अंदरि हूंदी आहे, असांखे कमज़ोर कंदी वेंदी आहे। उहा का धकु वग़ैरह न आहे, उहा इंटरनल बीमारी आहे। सही आहे। उन खां पोइ ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसूं, मैनी पीपल डाई ऑफ हार्ट डिज़ीज़। घणा माण्हू दिलि जी बीमारीअ जे करे इंतकाल करे वेंदा आहिनि, गुज़ारे वेंदा आहिनि। सही आहे। दिलि जी बीमारी छा आहे? ॾिसो, अंदरूनी बीमारी आहे। हिकिड़ी अंदरूनी बीमारी हूंदी आहे, अटैक वग़ैरह ईंदो आहे, या दिलि जी का अहिड़ी बीमारी थी वञे, अक्सर दिलि में सोराख़ हूंदो आहे, या दिलि धड़कण तेज़ शुरू थी वेंदी आहे ब्लड सर्कुलेशन जे करे, जंहिंजे करे इंतकाल करे वेंदो आहे माण्हू। सो इहो छा आहे? अंदरूनी बीमारी आहे। इहा असांखे ज़ाहिर न थींदी आहे पर इहा असांजे जिस्म में अंदरि असांखे असरु ॾेखारींदी आहे। उन खां पोइ टियों एग्ज़ाम्पल ॾिसो, शी डाइड ऑफ मलेरिया। मलेरिया बि असांजी अंदरूनी बीमारी आहे। जॾहिं मलेरिया थींदी आहे त असां अंदरूनी कमज़ोर थींदा वेंदा आहियूं। ॿाहिरां माण्हू सिर्फ़ु असांखे ईअं लॻंदो आहे त हीउ कमज़ोर थी वियो आहे, पर उन जो असरु जेको मलेरिया हूंदो आहे उहो जिस्म जे अंदरि हूंदो आहे। सो डाई ऑफ तव्हां तॾहिं इस्तेमालु कंदव जॾहिं बि का अंदरूनी बीमारी, अंदरूनी जिस्म जी का वजह हुजे जंहिंजे करे माण्हू मरे थो। सही आहे। उन जा इहे एग्ज़ाम्पल्स आहिनि। वधीक ॾिसूं डायफ्राम त जीअं असांखे हिन ॿिन्हिनि में फ़र्क़ु जी ख़बर पइजी वञे। डायफ्राम असां यूज़ कंदा आहियूं एक्सटर्नल काज़, मतिलबु ॿाहिरीं वजह जे करे। ॿाहिरीं वजह कीअं? तव्हांजो एक्सीडेंट थो थी पए, अलाह न करे तव्हांजो एक्सीडेंट थो थी पए त उहो माण्हू छा थी वियो? धक में मरी वियो। एक्सीडेंट थींदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असांखे बॉडी ते को न को धकु लॻंदो आहे जेको असां ॾिसी बि सघंदा आहियूं। रतु वहंदी आहे जंहिंजे करे उहो माण्हू उते इंतकाल करे वेंदो आहे। अक्सर ईअं थींदो आहे एक्सीडेंट जे करे। हिते बि इहो ई एग्ज़ाम्पल आहे, ही डाइड फ्रॉम अ कार एक्सीडेंट। हू हिकु कार एक्सीडेंट में गुज़ारे वियो, इंतकाल करे वियो। एक्सीडेंट कयो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॿाहिरां हुनखे जिस्म में को न को धकु लॻो हूंदो। ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसूं, मैनी पीपल डाई फ्रॉम रोड एक्सीडेंट। घणा माण्हू रोड जे एक्सीडेंट खां गुज़ारे वेंदा आहिनि। रोड जो एक्सीडेंट बि असांखे ॿाहिरां ॾेखारींदो आहे, मतिलबु ॿाहिरां असांखे नज़र ईंदो आहे त ही रोड जो एक्सीडेंट आहे। ईअं चई था सघो, डाई ऑफ असां कंहिं बीमारीअ जे करे, बुखार जे करे, या कंहिं नेचुरल डेथ जे करे, मतिलबु कुदरती जेको मौत ईंदो आहे उन जे करे असां डाई ऑफ यूज़ करे था सघूं। सही आहे। डायफ्राम वरी असां कंहिं धक जे करे इस्तेमालु करे था सघूं। बाबा हू ॾाकण न थी पियो, हुनखे धकु लॻो, हू गुज़ारे वियो। हुनजो एक्सीडेंट थी पियो, हुनखे धकु लॻो, हू गुज़ारे वियो। मतिलबु धक लॻण जे करे जेका शइ असांखे नज़र अचे, असांजे जिस्म खे ज़ख़्म ॾे, उन जे लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं डायफ्राम। सही आहे। हाणे तव्हांखे ईज़ी ट्रिक्स थो रचां, उहे लाज़मी यादि करे छॾिजो। डाई ऑफ जॾहिं बि अचे त असांखे सम्झी वञिणो आहे त अॻिलो माण्हू कंहिं बीमारीअ सबबु इंतकाल करे वियो आहे। डायफ्राम जॾहिं बि अचे त असांखे सम्झी वञिणो आहे त अॻिलो माण्हू कंहिं धक, कंहिं ज़ख़्म जे करे इंतकाल करे वियो आहे। सही आहे। डाई ऑफ, डायफ्राम, बीमारी, धकु। हाणे तव्हांखे ही ॿ सेंटेंस मूंखे करे ॾेखारणा आहिनि कमेंट में। कीअं? नंबर पहिरियों आहे, मेनी सोल्जर्स डैश देयर इंजरीज़ ड्यूरिंग द वॉर। हाणे तव्हां नंबर 1 लिखी मूंखे ॿुधाईंदव त हिते डाई ऑफ ईंदो या डायफ्राम ईंदो। नंबर 2 आहे, थाउज़ेंड्स ऑफ पीपल डैश मलेरिया एवरी ईयर। हाणे तव्हां नंबर 2 लिखी मूंखे ॿुधाईंदव त हिते डाई ऑफ ईंदो या डायफ्राम ईंदो, त जीअं मां ॾिसां तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई आहे या न। थैंक यू सो मच।